अंग्रेज़ी ज़बान जे हिकु मशहूरु शाइर किथे लिखियो आहे त घणा माण्हू सुठी शाइरी खे नज़रअंदाज़ करे छॾींदा आहिनि ऐं सुठी शाइरी बि घणनि माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे छॾींदी आहे। पर हसन दर्स उहो शाइर आहे जंहिंजी शाइरी खे केरु चाहींदे बि रेटे मेटे या नज़रअंदाज़ कोन करे सघंदो। हू जदीद सिंधी शाइरीअ जो शेख अयाज़ खां पोइ हिकिड़ो तमामु वॾो आवाज़ आहे जेको रुॻो हिन सदीअ न पर हर ईंदड़ सदीअ, हर ईंदड़ जुग ऐं हर ईंदड़ नस्ल जी समावतुनि में अॼोकी साॻी ज़ोर शोर सां गूंजंदो रहंदो। हसन दर्स जेको पंहिंजे हिकिड़े अनोखे असलूब जो शाइर हो, हिन शाइरीअ में पंहिंजूं नयूं तरकीबूं ऐं इस्तारा इस्तेमालु कया। तजनीसे हरफ़ी संदसि शहर जी हिकिड़ी ख़ुसूसियत हुई जेका अॻु में सिंधी शाइर मौलवी अहमद मलाह वटि घणी मिक़दार में ॾिठी। पर अहमद मलाह हिकु रिवायती ऐं हसन दर्स गैर रिवायती ख़्याल जो शाइर हो। जदीद सिंधी शाइरीअ जे वेझे माज़ीअ में जेके चंद नाला ॻणण जहिड़ा रहिया आहिनि उन्हनि में हसन जो नालो सरे फ़हरिस्त अचे थो। होथी मशाइख जी मिटीअ जो ही सुरहो गुल पंहिंजे मिज़ाज में सूफ़ी हो ऐं शहर में हिकु आशिक़। नई टहीअ में जदीद सिंधी शाइरीअ जी नुमाइंदा शाइर जो जनमु 5 सेप्टेम्बर 1966 ईस्वीअ में ॻोठ मशाइख होथी तहलके ऐं ज़िले टंडे अलहियार में हाजी ग़ुलाम रसूल दर्स जे घर में थियो। हसन दर्स जा वॾा असुल में लाखा ज़ात जा हुआ, पर संदन ॾाॾे मशाइख होथी इलाइक़े खे ज़रूर दे सिलसिले जे मुल्तानी बुज़ुर्ग तां खिलाफ़त ऐं दर्स जे खिताब मिलण खां पोइ दर्स सॼण लॻा। हसन दर्स जे वालिद ग़ुलाम रसूल दर्स खे 2 शादियुनि मां 4 धीअरूं ऐं 2 पुट अॻु में ई हुआ ऐं हसन दर्स संदसि आख़िरी औलाद हो। मथसि नालो बि संदसि ॾाॾे मोहम्मद हसन दर्स जो रखियो वियो, जंहिं करे संदसि ॾाॾे जी निस्बत सां खेसि घर में कोड मां ॾाढो पिणु सॾींदा हुआ। हसन दर्स पंहिंजी इब्तिदाई तइलीम ॻोठ मां वरिती ऐं 8वीं क्लास ताईं मिडल स्कूल मशाइख काज़ी अहमद मां तइलीम हासिलु कई, जंहिंखां पोइ हुन मैट्रिक मुस्लिम हाई स्कूल टंडे अलहियार ऐं अॻिते हली MA सिंधी सिंध यूनिवर्सिटी जाम शोरे मां कई। हसन दर्स निंढपण खां ई शाइरीअ सां दिलचस्पी रखंदो हो ऐं हिन 16 साल जी ॼमार खां शाइरी शुरू कई ऐं अॻिते हली पंहिंजे टहीअ जो सरवाण शाइर बणिजी वियो। कराची तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। असांजे पोइ पीढ़ीअ जा समूरा सोज़ ऐं आवाज़ ज़ख़्मी मोर जे रड़ में दफ़नाया विया। अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधु असां पंहिंजनि अबनि ॾाॾनि ऐं पंहिंजे पीढ़ियुनि जी पीड़ा ऐं समूरे सूर खे पंहिंजे रत में रोके रखियो आहे ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में दर्द जो अहसास असांजी नौजवानीअ खे नुमायां थो करे। हसन दर्स जी शाइरीअ जी कहिड़ी इनफरादियत ऐं निरालप आहे जेका खेसि सिंध जे ॿियनि हम असर शाइरनि खां मथां ऐं मुमताज़ बणाए। हसन दर्स जी शाइरीअ में जेका खूबी ऐं ख़ासियत सभ खां अतम मौजूदु आहे उहा संदसि शाइरीअ जी सादगी ऐं असलियत आहे। ॿियो त खेसि कुदरत मौज़ून तबियत ॾिनी हुई ऐं संदसि मुशाहिदे जी अखि कंहिं गैर महमूली कैमरा वांगुरु तेज़ हुई, जंहिंसां हिन सिंध जे ॿहिराड़ीअ जी फितरी सूंहं हुस्न जा लका ज़िंदगी जी रंगारंगी ऐं गुरबत जी बेरंगीअ खे कंहिं अज़ीम चित्रकार वांगुरु वेही चिटियो आहे। संदसि ॿोली सादी सलूणी ऐं इश्तिहारनि जी वणंदड़ चाशनी ऐं कंहिं मिठे दर्द जे ज़ाइके वारे एहसास समेत पूरी तरह पढ़ंदड़नि खे पंहिंजे सहर में जकड़े विझे थी। हसन दर्स पंहिंजे नज़मनि में सिंध जी तारीख़ ऐं जाग्रफियाई खे इंतहाई वणंदड़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कयो आहे। संदसि नज़म सारी सिंध पीअ जो पाछो इन जो उम्दो मिसाल आहे। संदसि शाइरी संदसि हम असरनि ऐं ख़ासि करे नौजवाननि खे तमामु घणी यादि आहे। हसन जी मुख़्तसर ॼमार में कयल शाइरी जेतिरी मक़बूल आहे ओतिरी नई टहीअ जे ॿिए कंहिं शाइर जी मुश्किल हूंदी। हसन दर्स 4 फरवरी 1993 ते नामवर कहाणीकार माताब महबूब जी न्याणी इरम महबूब सां शादी कई, जंहिंमां खेसि 2 पुट रोहल ऐं चीज़ल ऐं हिकु न्याणी रिदम आहे। हसन दर्स 1988 खां 2008 ताईं मुख़्तलिफ़ अख़बारनि, रिसालनि ऐं TV चैनलनि सां लाॻापियल रहियो। 2009 में हसन दर्स UNDP जे GEF स्मॉल ग्रांट प्रोग्राम जे माली सहकार सां लखी घोड़नि जी नस्ल बचाइण ऐं उन्हनि जे वाध वेझ लाइ हिकु प्रोजेक्ट शुरू कयो ऐं हिन प्रोजेक्ट जे नेटवर्क ज़रिए पूरी सिंध ऐं पाकिस्तान में असराइतो किरदारु अदा कयो। हसन दर्स जी शाइरी जो किताब हसन दर्स जो रिसालो संदसि विछोड़े खां पोइ अंडस फाउंडेशन पारां छपायो वियो, जंहिंजो मर्तब इरम महबूब आहे। हसन दर्स 15 जून 2011 ते असरवेल हैदराबाद में वाधू वाह वटि हादसे जो शिकार थियो
ऐं केतिरा कलाक ॿिनि पुलिस थाणनि कासिमाबाद ऐं GOR जे हद जी तकरार सबबु ज़ख़्मी हालत में पियो रहियो ऐं घणो रतु वही वञण सबबु गुज़ारे वियो। संदसि ओचिते मौत सबबु सॼी सिंध सोगवार थी वई। हिन जे कुमहले विछोड़े खे कुझु साल ज़रूरु थिया आहिनि, पर अञा ताईं हू सिंध जे चहिरे ते ॻोढ़े जे लार वांगुरु मौजूदु आहे। ख़ूबसूरत चहिरे, कशादी दिलि ऐं मोहबती मज़ाज वारो ही इंसानु जेको फू जवानीअ में ई शाइरीअ जे काक खे उजाड़े हलियो वियो आहे, पर सिंध जी सार ऐं असांजी दिलि खां कीअं थो परे थी सघे। आख़िरी लफ़्ज़नि में ईअं ई चइबो त संदसि अलस्ती आवाज़ जहिड़ी शाइरीअ खे पढ़ी ॾिसो जेका पिरीअ जे पार, इश्क जे आवाज़ ऐं धरतीअ जे दर्द खे गॾु ॻोहे ठाहे वई आहे। ऐं संदसि सर्जियल शाइरीअ खे एहतराम ऐं मोहबत सां पढ़णु ऐं ॿुधण लाइ हर का दिलि सदाईं आती हूंदी आहे। हा, वाक़ई हू शाइरीअ जे देस जो अलबेलो शहज़ादो हो। अजीज़ एजाज़ राॼण, टाइम न्यूज़ पीरीअ जो पाछो सारी सिंध, पीरीअ जो पाछो सारी सिंध, पीरीअ जो पाछो सारी सिंध, पीरीअ जो पाछो जेको जर ते जागे थो, जेको जर ते जागे थो, जेको जर ते जागे थो।